बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते नता केर चरियो थी घुमे हिते हो रोडन ते बिसुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते जख्मी जिगर तो थिए जाथे रखने पिरी पेर था वो मानू मिट्टी सच में हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 दिल थी माराए जोड़ा जान भी रे सवदे राखान भी इश्क अंधो तो करे छदे हो आब वखने मट में हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते नता केर चरियो थी घुमे हिते हो रोडन ते बिसुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते किसान पुछो यासीन शेख रोज़रात जो हो रोई पिराले में सुने हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते नता केर चरियो थी घुमे हिते हो रोडन ते बिसुमे हिते बसड़े जानी लगिया खेला नता केर चरियो थी घुमे हिते।